भेटाई दुनिया जो वॾो मुफ़क्किर दानिश्वर ॾाहो ऐं अज़ीम शाइर आहे। संदसि नज़रियो बेनुल अक़वामी नज़रियो आहे। हू वॾेरकी जागीरदारी जिरगाई ऐं मुद्दे ख़ारिज समाजी रीतुनि ऐं रस्मुनि जे ख़िलाफ़ आहे। ही बैत हूअं त मोमल जी जोड़ायल काक महल अंदरि तड़नि ते लिखियो वियो आहे, जिते माण्हू मोहबतूं माणींदा हुआ, पर दरअसुल भेटाई हिन बैत ज़रिए हिकु अहिड़े समाज जो तस्वर पेश कयो आहे जिते माण्हू न रुगो जिस्मानी पर ज़हनी तरह बि हर क़िस्म जे जबर खां आजा ऐं आज़ाद हुजनि। कंहिं बि माण्हू जी सोच ऐं लोच ते के पहिरां ई पाबंदियूं न हुजनि। माण्हू पंहिंजी मर्ज़ी जा मालिक हुजनि। हर मर्द तोड़े औरत पंहिंजे पसंदि जे पिरीं सां बिना कंहिं ख़ौफ़ ख़तरे जे ज़िंदगी घारे। हलो हलो काक तड़ जिथे नींहं उछल, न का झल न पल, सभु का पसे पिरीअ खे।